गुर्बत की तेरी प्यास है वैसे तो ठीक हूँ, एक दर्द दिल की पास है वैसे तो ठीक हूँ। देखा जो चांद को तो कोई याद आ गया, सो दिल मेरा उदास है वैसे तो ठीक हूँ। तो मुझको अपनी ज़ात से बाहर नहीं मिला, ये दुख भरा कयास है वैसे तो ठीक हूँ। अगर हो कुछ उम्मीद तो हो जाऊँ पुरसुकून, अगर हो कुछ उम्मीद तो हो जाऊँ पुरसुकून। एक बेवजह सी आस है वैसे तो ठीक हूँ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? उमेद था कयूं तव्हां ठीकु ठाक हूंदा। ऐं सुबुह जा ख़ूबसूरत लम्हा आहिनि। सुबुह जे हिन ख़ूबसूरत लम्हनि में हे जेके ॿनिनि जा मंज़र आहिनि, ख़ूबसूरत सारियूं आहिनि। यकीनन सारियुनि जो मंज़र आहे साम्हूं तव्हां कैमरा जा ॾिसी सघो था। ऐं उन खां अलावा ॿिया काफ़ी सारा फ़सुल आहिनि यकीनन, ऐं जिन जो ख़ूबसूरत मंज़र आहे, पंहिंजो ख़ूबसूरत मंज़र पेश कनि पिया। सुबुह जा ख़ूबसूरत लम्हा आहिनि। ऐं दोस्त जी त तव्हां सां ज़िक्र कंदो हलां त कुझु ॾींहंनि खां जेको आहे सो गर्मीअ जी शदीद लहर आयल आहे, ऐं तमामु गर्मी जेका आहे उहा टेम्परेचर तमामु ज़्यादा आहे, ऐं तक़रीबन 47 46 47 उन सां गॾोगॾु। ऐं बारिश जी मौसम आहे, बहरहाल बारिश किथे किथे पई आहे ऐं किथे अञा इम्कानात आहिनि बारिश जा। यकीनन गर्मी जेका आहे, गर्मी पद जेको आहे तमामु ज़्यादा वधी वियो आहे। ज़ाहिरी आहे त माहौलियाती आलूदगी आहे, ऐं वण जेके आहिनि उहे ख़तमु थी चुका आहिनि। उन वजह सां गर्मी पद में जेको काफ़ी सारो इज़ाफ़ो थियो आहे। सो अल्लाह पाक रहम फ़रमाए। ऐं यकीनन असां सभिनी खे घुरिजे, पाकिस्तान वासियुनि खे, मुल्क वासियुनि, सिंध वासियुनि खे, त असां जेको आहे न वण लॻायूं, ऐं जेके माहौल दोस्त वण आहिनि, यकीनन वण माहौल दोस्त वण जे कॾहिं असां वधीक पोखींदासीं त आउं सम्झां थो आहिस्ते आहिस्ते गर्मी जो जेको ज़ोर आहे सो ख़तमु थी वेंदो। सो दिलि चयो त अॼु तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कजनि, ऐं तव्हां सां ख़ूबसूरत जेके इहे मंज़र आहिनि उहे तव्हां सां शेयर कजनि। मौली हाजी अहमद मल्हा जो कुझु सिटूं आहिनि दिलि जी तव्हां सां शेयर कजनि। तूं विसारी मर विसारी आऊं विसारियां कंहिं तरह, तूं विसारी मर विसारी आऊं विसारियां कंहिं तरह, तूं न सारी वर न सारी आऊं न सारियां कंहिं तरह। अखि खणी न हुस्न ॾे जंहिंजो हियूं हथ में हुजे, अखि खणे न हुस्न ॾे जंहिंजो हियूं हथ में हुजे, दिलि निहारण सां निहोड़ियो निहोड़ियो ई निहारियां कंहिं तरह। मुंहुं अंधारी मुंहुं ॾेखारे दोस्त धोरो ॾींहुं कयो, शहर वासियो शम्स रासियो शम ॿारियां कंहिं तरह। तूं विसारी मर विसारी आऊं विसारियां कंहिं तरह, तूं न सारी वर न सारी आऊं न सारियां कंहिं ॿिए तरह। सो यकीनन दिलि चयो तव्हां सां हाणे कुझु ख़ूबसूरत लम्हा जेके आहिनि शेयर कजनि। ऐं तमामु ज़बरदस्त माहौल आहे, ॿिन्हिनि जो माहौल। अॼु कुझु हवा में कुझु तक़रीबन कुझु हवा जेका आहे उहा तेज़ आहे। उमेदु आहे त अॼु जो गर्मी जो ज़ोर आहे सो टुटंदो। ऐं मौसमियात खाते बि जेको वार्निंग ॾिनी हुई उहा डेट जेका आहे उहा अॼु ई आख़िरी डेट आहे। 22 तारीख़ ताईं ॿुधायूं त जेको आहे न मौसम गरम रहंदी। उन खां पोइ वरी 25 ताईं कुझु सामूंडी हवाऊं जेके आहिनि ॾखण जूं हवाऊं ॻोल्हंदियूं। तंहिं बैदि वरी बारिश जो हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे, लो प्रेशर, उहो बि अचे पियो। बहरहाल अल्लाह पाक रहम फरमाए, ऐं जेके बारिशूं आहिनि उहे बि रहमत वारियूं हुजनि। ऐं उन सां गॾोगॾु असांजो थर जो जेको ख़ितो आहे उहो यकीनन बरसाति ते मुनसर आहे, ऐं बरसाति जे पाणी ते जेके आहिनि उते फ़सुलु थियनि था, ऐं उते जो माल मवेशी जेको आहे उनजो गाह जेको आहे उहो बि बारिश ते थिए थो। सो अलाह तबारक ताला खां दुआ आहे त असांजी सिंध, असांजो मुल्क शाद ऐं आबाद रहे। सो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ऐं तव्हां जूं मोहबतूं हमेशह हूंदियूं आहिनि। तव्हां जेको आहिनि कमेंट्स बॉक्स में मोहबतुनि जो इज़हार कंदा रहंदा आहियो, ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदा त इहे तव्हांजूं मोहबतूं थींदियूं। आर जे मोहम्मद ख़ान महरी जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं तव्हां ताईं असांजो वीडियोस अचनि। सो इहे तव्हांजूं मोहबतूं थींदियूं, तव्हांजा प्यार थींदा यकीनन। ऐं तव्हांजे मोहबतुनि जो इलाही सारो थोराए थो आहियां।
आख़िर में इन्हनि सिटुनि सां तव्हां खां वठंदासीं इजाज़त। कुझु सिटूं आहिनि तव्हांजे नाम कंदासीं। तो सब दवाएं फार्मेसी से नहीं मिलती, सब दवाएं फार्मेसी से नहीं मिलती। कुछ दवाएं किसी के कुर्ब में, किसी के लम्स में, किसी का कंधा मुयसर होने में, किसी के आगोश में, किसी के पहलू में सिमट जाने से, किसी की बाहों में छुप जाने में, किसी की चंद मीठी जुमलों में, किसी की आंखों की मोहब्बत भरी चमक में, तो किसी की दस्ते शफ़क़त में मिल जाया करती हैं। सब दवाएं फार्मेसी से नहीं मिलती। तो पोइ इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। ऐं तव्हांजो पंहिंजो आरजे ऐं तव्हांजो पंहिंजो दोस्त आरजे मोहम्मद ख़ान मेहरी खे वरी मिलण ताईं इन दुआ सां ॾींदा इजाज़त। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां आबाद हुजो, सलामत हुजो, ख़ुशि हुजो।